असीं इन वक्त मौजूद आहियूं गड़ियासन बाईपास ते जिते जिस्कम ऐं आबादगारनि पारां पाणी जी हथरादू खोट ऐं पंजाब जे ॾाढ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं मुज़ाहिरीन सां त उन्हनि जो छा चवणु आहे। हक़ है पानी असां घुरी भी वठंदासीं विड़ी भी वठंदासीं असां हर सूरत में सिंध के पानी वठी ॾींदासीं इंशाअल्लाह। तो मुख्तलिफ़ दौरन में मुख्तलिफ़ जो आसो उन के बंद बदी करे उन सिंधु दरिया जो पानी रोके सिंध जूं जेके ज़रई ज़मीनूं आहिनि उनखे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। सिंध पहिरियां ई जेको आसो बुख बदहाली ऐं जेको आसो बदनामी खे जेको आसो मुंहुं ॾेई रही आहे। वेतर जेको आसो सिंध जो पाणी बंदि करे सिंधी माण्हुनि खे जेको आसो गुरबत ऐं बदहाली तरफ़ धिकण जी कोशिश कई पई वञे, जंहिंजी असां मज़म्मत कंदे जेको आसो वफ़ा खां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त सिंध जो जेको तव्हां पाणी रोकियूं वेठा आहियो सिंध खे पंहिंजे हिसे जो मुकमिल पाणी फराहम कयो। हिन वक़्तु सिंध में हालात इहे आहिनि जो सिंध में जेको आहे पखियुनि जे पीअण लाइ बि ढंढुनि में पाणी न आहे, ढंढूं सुकी वियूं आहिनि, वाह सुकी विया आहिनि, शाखुनि में पाणी न आहे। हालत इहा आहे जो सिंधु दरिया वॾो पेट रखंदड़ जेको आहे उन जे पेट मां वारी पई उॾरे, पर जेको आहे हिन वक़्त ताईं उन में सिंध जे हिसे जो पाणी छोड़ न कयो वियो आहे। सिंध सरापा एहतिजाज लॻी पई आहे। सिंध जा आबादगार क़ौम पस्त धुरियूं सियासी समाजी माण्हू सभु रोडनि ते जेको आहे हिन टाइम वेठा आहिनि। पाणी जी शदीद खोट जेको आहे हितां जो वॾो मसइलो बणिजी वई आहे। असां जेको आहे आपाशी वज़ीर खां बि इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त सिंध सां जेको आहे माटेली माह वारो सलूक जेको कयो वियो आहे उहो बंदि कयो वञे ऐं सिंध खे जेको आहे पंहिंजे हिसे जो पाणी जल्द खां जल्द फराहम कयो वञे ऐं आबादगारनि जूं परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। पाणी जी खोट के खिलाफ़ आहे। को कुदरती पानी की खोट कोन्हे सिंधु में, इहो पंजाब जी जेको साज़िश आहे इहो हमेशह जेको आहे वठी सिंध जे हिसे जो पाणी मुकमल बंदि कयो आहे। वफ़ाक़ हर हमेशह सिंध वासियुनि सां पाणी जे मामले ते माटेली माह वारो सलूक कयो आहे, छो त ज़रई पाणी असांजे आबादगारनि जो ऐं असांजे सिंध जो मरण ऐं जीअण जो मसइलो आहे। ज़रई पाणी असांजी ज़िंदगी जो जियापे जो नालो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं पाणी सिंधु दरिया में पाणी जे बदिरां असीं जेको आहे हुकूमत खां मुतालबो था कयूं त असांखे जल्द में जल्द पाणी ॾिनो वञे ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे, छो जो हिन वक़्तु असां वटि पाणी जी शदीद खोट आहे। असांजा जानवर मरी रहिया आहिनि ऐं जेको आबादगार परेशान आहिनि। असां वफ़ा खे इहो जो चवणु आहे त पंजाब जेको नाजाइज़ी हथरादू पाणी जी खोट करे ऐं पाणी ते धाड़ो हणी रही आहे ऐं जेको आहे सो सिंध जे हिसे जो बि पाणी चोरी करे पई। पंजाब हुकूमत खे हिननि घुर कई त फ़ौरन पाणी छोड़ कयो वञे ऐं अरसा जे तहत जेको पाणी जी विर्छ थियल आहे ऐं उन तहत पाणी सिंधु नदी खे पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु इमरान सरकी, धरती TV।